देव की जय। साईं लैणा राम साहिब की जय। साईं लाला राज साहिब की जय। पूज्य माता साहिब की जय। पूज्य अम्मा साहिब की जय। परम पूज्य दादी साहिब की जय। सर्व संतन महात्माउनि की जय। गुरुअरी प्यारी साध संगत सभिनी खे ओम शांति। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा हिन रंग में। वाह सत्संग में बाबा हिन रंग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। सत्संग आनन के तारा। सत्संग आनन के तारा। अजा मेल है गन का वारा। अजा मेल है गन का वारा। व्यापी लखत हजार बाबा सत्संग में। व्यापी लखत हजार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा हिन रंग में। वाह सत्संग में बाबा हिन रंग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। पाप अंदर जाजे खोलाए। पाप अंदर जाजे खोलाए। कदम तेरे अचे चुकाए। कदम तेरे अचे चुकाए। ये भी अथव द्वार बाबा सत्संग में। ये भी अथव द्वार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा हिन रंग में। वाह सत्संग में बाबा हिन रंग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। चोरी आयो चोरी करंदो। चोरी आयो चोरी करंदो। कूड़ कपट मां कुछ न वरंदो। कूड़ कपट मां कुछ न वरंदो। घड़ी पलक अधिकार बाबा सत्संग में। घड़ी पलक अधिकार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा हिन रंग में। वाह सत्संग में बाबा हिन रंग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। ओम नाम जी बेड़ी आए। ओम नाम जी बेड़ी आए। सब कहीं के पार पहुँचाए। सब कहीं के पार पहुँचाए। केवट बनो करतार बाबा सत्संग में। केवट बनो करतार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा हिन रंग में। वाह सत्संग में बाबा हिन रंग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। ऐल्या तार्यव कुबड़ी संवार्यव। ऐल्या तार्यव कुबड़ी संवार्यव। राजकोट शहर ते गया जोदार्यव। राजकोट शहर ते गया जोदार्यव। राम कंदव जयकार बाबा सत्संग में। साईं लाला कंदव जयकार बाबा सत्संग में। सत्संग
में बाबा इन रंग में, वाह सत्संग में बाबा इन रंग में। हली अचो एक बार बाबा सत्संग में, हली अचो एक बार बाबा सत्संग में। बोल गुरु नानक देव की जय। गुरु दरबार में जेको सच्ची भावना सां नथो हले ऐं सियाणप सां अॻिते वधण थो चाहे, उनखे कॾहिं बि सफलता न मिलंदी। सच्ची भावना खपे। अगराई चालाकी चतुराई उते न हलंदी। भावना साफ़ खपे, श्रद्धा पक्की खपे, त उहो अॻिते वधी सघंदो। बाक़ी चए थो चालाकीअ सां जेको अॻिते वधण जी कोशिश कंदो उहो कुझु न करे सघंदो। साफ़ दिलि खपे, अंदरि हिकिड़ी ॿाहिरि ॿी उहा न। छो जो हू त सभु सम्झे थो न, हू त ॼाणे थो न सभु, त हिन जे अंदरि केतिरी श्रद्धा आहे, हिन जे अंदरि में छा आहे। येलो कलर येलो तो मालिक जे द्वार ते लेखो न कर, पर कृपा जी मांग कंदो रहो ऐं अभिमान छॾे डिॼंदो रहो। लेखो कंदासीं त असां पूरा थी वेंदासीं। जे तूं लेखो न कर, महर जी कृपा जी मांग उन खां कयूं, रहम घुरऊं बसि। तोसां पुॼंदसि की न हिसाब करे, न की साजन सुवाल जवाब करे। इहो लेखे वारो त ॿुधल अथव नी जो, हा। पंहिंजे ख़्याल सां हर हिकु इंसान पंहिंजे इष्ट जे वेझी पूॼा कंदो आहे, मगर सची माना में उपासक उहे चइबा जेके पूरे सतगुरूअ जे वचननि खे दिलि में जॻह ॾेई संदन मौज मुताबिक़ हलनि था। अहिड़ा भाग्यशाली इंसान के विरला हूंदा आहिनि, विरला हूंदा आहिनि। इष्ट देवनि जी पूॼा भले हर कोई कंदो आहे पंहिंजे सम्झ सारू या पंहिंजे मतार, पर जेको सचो उपासक उहो आहे जेको गुरूअ जा वचन खणे उन ते हले, उन्हनि खे दिलि में जाइ ॾेई छॾे, माना दिलि में विहारे छॾे, उन्हनि ते हलऊं असां, उहो आहे सचो उपासक। ही ॿाहिरियूं पूॼाऊं लेखे न लॻंदियूं, भले शुभ कर्म आहे, सुठो आहे, पर सचो उहो आहे गुरूअ जे वचननि ते हलणु। गुरू बि ईअं कोन थो चए त सॼो ॾींहुं मुंहिंजी ईअं शेवा पूॼा कयो। मां जेको चवांव थो उन ते हलो। सभु संत ईअं था चवनि। जेको दातार तोखे हिकु पल बि नथो विसारे, तूं बि सदाईं उनखे ध्याईंदो रहो। हिकु पल बि असांखे नथो विसारे, सॼो ॾींहुं ॾिसूं सुबुह खां उथण खां वठी राति ताईं छा छा नथो ॾिए असांखे। असां हुनखे यादि कयूं था या नथा कयूं, पर हू त असांखे यादि करे थो न। सभु टाइम ॾिए थो, रोटी नेरनि मंझंदि खीर चांहियूं, कोई बि टाइम मिस करे थो। चए थो तोखे बि जुगाई, तूं बि हुनखे पल पल यादि, हिकु पल बि जेकर न विसारियूंसि असां। हे दातार, मूंखे त हिकु ॼिभ आहे, पर जेकॾहिं रोम रोम में ॼिभ थी वञे त बि अव्हां जी महिमा न ॻाए सघिबी। न ॻाए एतिरी बेअंत आहे अव्हां जी महिमा, एॾी हुनजी महिमा बेअंत आहे। वेद शास्त्र बि बेअंत बेअंत चई विया आहिनि। गुरु नानक बि पछाड़ीअ बेअंत बेअंत चई वियो आहे। असां केरु आहियूं?
असां हुनजी महिमा कीअं ॻाए सघंदासीं, कीअं हुनजे महिमा खे असां ॼाणी सघंदासीं। रूम रूम में ज़बान हुजे त बि न ॻाए सघूं, एॾी महिमा हुनजी बेअंत आहे। एतिरो ऊंचो आहे, एॾो महान आहे। हिकु संत ॿुधाए पियो त हिकु वॾो विद्वान 7 साल हिन भॻवान जी महिमा लिखी, 7 साल त पूरी न थी महिमा। जेको 7 साल थिया आहिनि महिमा लिखी पर अञा पूरी नथी थिए, त ॿाहिरि घुमण वियो, सैर करणु समुंड जे किनारे ते। हिकु नंढो ॿारु समुंड मां चमची पाणी भरी वरी हारे, वरी भरे वरी हारे, त केॾी देरि खां ई कईं त ॾिसेसि पियो, त चएसि पियो तूं छा थो करीं? चई मां समुंड खे ख़ाली थो कयां पाणी। चई चरी वई छा? न चई चमचीअ सां पाणी ॿाहिरि त समुंड ख़ाली थींदो छा? त चएसि तूं जो भॻवान जी महिमा लिखी थो त लिखी सघंदे आहे? उहा त बेअंत आहे न, तूं जो 7 साल थिया लिखी वेठो त उहा त तूं लिखी सघंदे आहे? जो चई तो अञा पूरी नथी थिए, समुंड वरी ख़ाली थी सघंदो। हुनजी महिमा महिमा एॾी वॾी आहे, आहे बि सच में एॾी वॾी, अहिड़ो महान आहे उहो। मुसलमाननि जो मोहम्मद हज़रत पैगंबर थी वियो आहे न, जेको वॾो थी वियो अथनि हुननि जो ॾाढो। त एकांत में अची जंगल में समाधि लॻाए वेहंदो हो। संत एकांत वधीक पसंदि कंदा आहिनि न। आम माण्हुनि खे एकांत खाईंदी आहे, भई अकेला न वेहूं, 2-3 माण्हू मूं सां गॾु वेहनि। ऐं संतनि खे एकांत वणंदी आहे, त रोज़ जंगल में वण हेठां वञी समाधि लॻाए वेहंदो हो। उते रोज़ हिकु बकरार बकरियूं चारण ईंदो हो। इन संत खे पियो ॾिसंदो, दिलि ॾाढी थींदी हुअसि जेकर बकरियुनि जो खीर हिनखे मां पीआरियां, पर पीआरींदो कोन हुअसि कॾहिं। हिकिड़े ॾींहुं उहो मोहम्मद पैगंबर जीअं समाधीअ मां उथे थो न, त हिनखे चएसि थो खीर पीआर मूंखे। त चएसि थो बाबा माफ़ कजो, मां तव्हांखे खीर नथो पीआरे सघां। चईसि छो? हेॾियूं बकरियूं अथई त खीर छो नथो मूंखे पीआरे सघे? चईसि तव्हां जेको माण्हुनि खे ॿुधाईंदा आहियो न, पाण कीअं वचन चवंदा आहियूं, हे ॿियो कुझु माना चए पियो। क़ुरान मां वचन कढी ऐं माना हिननि खे संगत खे ॿुधाईंदो। त तव्हां चवंदा आहियो न त हलाल जो खाइजे, हराम जो न खाइजे। मां उहो वचन तव्हांजो पको कयो आहे। चईसि पोइ? चईसि हे बकरियूं मुंहिंजियूं कोन्हनि, मुंहिंजे मालिक जूं आहिनि, मां चारण ईंदो आहियां। मां उन खां पुछण खां सवाइ तव्हांखे मां खीर नथो पीआरे सघां। जेसिताईं उहो न चए मां उन खां पुछी अचां, उहो आज्ञा ॾिए त पोइ मां तव्हांखे खीर पीआरियां, बाक़ी तेसिताईं मां तव्हांखे खीर न पीआरींदमि। मूंखे बुख लॻंदी आहे न, तॾहिं मां हिननि बकरियुनि जो खीर न पीअंदो आहियां। मां चाहियां त पी थो सघां, मालिक खे ख़बर बि कोन पवंदी, पर मां न पीअंदो आहियां। मां तव्हांजो वचन एॾो पको करे छॾियो आहे। हू त चएसि ॿुधंदा त इलाही आहिनि, पर खणंदो को आहे। ठीकु आहे। वरी थोरो टाइम वियो, हे रोज़ समाधीअ में वेहंदो। हिकिड़े ॾींहुं समाधीअ मां उथियो त चएसि थो तूं मूंखे चए पियो त मूंखे बुख लॻंदी आहे त मां खीर न पीअंदो आहियां बकरीअ जो, भई मुंहिंजियूं कान्हनि बकरियूं, इन करे त बुख लॻई त रोटी छो नथो खाए? त वरी तो चएसि बाबा माफ़ कजो, रोटी बि मूंखे 2-3 ॾींहं हिकु मिलंदी आहे। मां अञा ताईं कॾहिं पेट भरे रोटी न खाधी आहे। सिकंदो आहियां त मां पेट भरे रोटी खावां, पर मुंहिंजी क़िस्मत में अलाए छा आहे, नसीब में कान्हे, अलाए छा।
ॿिए टे ॾींहं मूंखे हिकु रोटी मिलंदी आहे। पोइ चाहींदो आहियां अधु अॼु खावां अधु सुभाणे खावां, पर वेहंदो आहियां न खाइण ते एॾी बुख हूंदी आहे न मां कॾहिं बचाए न सघंदो आहियां, उहा मां सॼी रोटी खाई वेंदो आहियां, वरी 2 ॾींहं न मिलंदी आहे। हिन ॿुधो नी हिन जो त हिनखे ॾाढो माना ॾुख पियो थिए। चए पई आहे बि सचो माण्हू, न को चोरीअ जो तो खाए, त चएसि तो हा पोइ कंहिंखां घुरी करे हल मां तो खारायां अॼु रोटी तोखे पेट भरे। चईसि न, वरी तव्हां ॿियो वचन बि चवंदा आहियो त कंहिंखां घुरी करे न खाओ, अलाह ॾिए त खाओ न त ॿियनि खां घुरी करे न खाओ। इहो वचन बि मां तव्हांजो पको कयो। चए अहिड़ा वचन त को विरलो खणंदो। त चईंसि ठीकु आहे, हली वियो। हे उन राति समाधीअ में वेठो भॻवान सां ॻाल्हियूं कंदा आहिनि न, संत रोज़ वेंदा आहिनि भॻवान जे दरबार में। हे भॻवान सां जुड़ी वियो, ॻाल्हियूं पियो करे। भॻवान खे थो चए भॻवान हिकिड़ो बकरार मां रोज़ ॾिसंदो आहियां त उहो अहिड़ो सचार आहे, बिना पुछे मालिक खां हू बकरीअ जो खीर बि नथो पीए, एतिरे क़दुर जो मां घुरियोमांसि त बि मूंखे बि न पियारियईं, भई मुंहिंजूं बकरियूं कान्हनि। ऐं बुख थी लॻेसि त हुनखे रोज़ रोटी नसीब नथी थिए, घुरी करे बि नथो खाए, त ईअं छो? भॻवान तो चएसि त इन बकरार जी उमिरि आहे ॾाढी वॾी, ऐं हिन जी क़िस्मत में रिज़िक आहे थोरो लिखियल, रोजी रोटी थोरी लिखियल अथसि। त मां इन करे ॿिए टे ॾींहं हिकु रोटी तो ॾियांसि, त जीअं बुख न मरे, रोज़ खाईंदो त हिन जी खुटी वेंदी रोटी, ऐं उमिरि ॾाढी लंबी अथसि त बुख मरंदो। इन करे हिनखे ॿिए टे ॾींहं मां हिकु रोटी तो ॾियां। ठीकु आहे, वरी ॿिए ॾींहुं हाणे भॻवान खे त हे बि कुझु चई न सघे नी। ॿिए ॾींहुं हुन बकरार सां गॾियो त बकरार खे ॻाल्हि तो करे, भई मां भॻवान सां राति ॻाल्हायो आहे तुंहिंजे बारे में। चईंसि हा तव्हां भॻवान सां ॻाल्हाईंदा आहियो? चईंसि हा मां भॻवान सां रोज़ ॻाल्हाईंदो आहियां। चईंसि पोइ छा चयईं भॻवान? चईं भॻवान ईअं तो चए त तुंहिंजी उमिरि आहे ॾाढी वॾी ऐं तुंहिंजो रिज़िक आहे थोरो, त इन करे तोखे ॿिए टे ॾींहं हिकु रोटी तो ॾियां, जीअं तेसि ताईं हलई जेतिरी उमिरि अथई। रोज़ ॾींदोमांइ त तुंहिंजी रोजी रोटी पूरी थी वेंदी, पोइ तूं बुख मरंदी। चईंसि ईअं? चईंसि हा। चईंसि पोइ हाणे वरी भॻवान सां ॻाल्हाए न, त भॻवान खे एतिरो चइजां हिकु दफ़ो मूंखे 20 फुल्का ॾेई छॾे, मां पेट भरे रोटी खावां, मूंखे संतोष थिए। मां ज़िंदगी में कॾहिं पेट भरे रोटी न खाधी आहे, हिकु दफ़ो ख़ाली मूंखे ॾे 20 फुल्का। चईंसि ठीकु आहे, मां चवंदोमांसि भॻवान खे। वरी उन राति हिन भॻवान खे चयो। चईंसि चङो, चए थो त मां ॾियांसि थो, सुभाणे चइजांसि तोखे 20 रोटियूं मिली वेंदई। ठीकु, हिनखे 20 रोटियूं मिलियूं ॿिए ॾींहुं। ऐं उन ॾींहं खां पोइ मोहम्मद पैगंबर हली वियो उतां। पोइ 2-3 साल रखी वरी आयो, उते ई वेठो समाधीअ में। त ॾिसे त हू बकरार आहे ई कान, काॾे वियो? मरंदो त कोन, अलाह चयो हिन जी उमिरि ॾाढी लंबी आहे, हे शहर में थो अचे। ॾिठई त हिकु हंधि चौराहे ते ॾाढी भीड़ लॻी पई आहे, माण्हू खाइनि पिया, ख़ुशि पिया थियनि, ॾाढो खिलनि पिया, ॻाल्हाइनि पिया। चई छाजी भीड़ आहे? अॻियां वञी पुछई, चई भाई हिते भंडारो तो हले, तोखे बि खाइणो हुजई त खा। चईसि पर छाजो भंडारो तो हले? को पीर आयो आहे, पैगंबर आयो आहे, शेख आयो आहे, छाजो भंडारो आहे?
चईंसि त रोज़ हलंदो आहे भंडारो। चईंसि पर केरु थो हलाए, कोई वॾो माण्हू आहे छा? चई इहा असांखे ख़बर कान्हे, तूं ॾिस वञी अंदरि वेठो अथई। ते जीअं थोरो अॻियां आयो त ॾिठई त उहो ई बकरा। हे पियो चए त भॻवान मूंखे चयो त हिन जे में रिज़्क़ थोरो लिखियल आहे, उमिरि अथसि ॾाढी वॾी, त हे भंडारा कीअं पियो थो हलाए, हज़ारे माण्हू पिया था खाइनिसि। वरी चवनि था रोज़ हलंदो आहे, ॾींहं राति शेवा हलंदी आहे। त इहो कीअं? इन वटि नथो वञे, वरी घर वञी ऐं समाधीअ में वेही थो रहे। भॻवानु आयुसि, भॻवान खे थो चए भॻवान जां चओ तूं कूड़ो, जां जेको मां ॾिसी आयुसि उहो पसारो कूड़ो, उहो दृश्य भई कूड़ो आहे। भॻवान थो चएसि न को मां कूड़ो आहियां, न को जेको तूं ॾिसी आयो आहे उहो कूड़ो अथई। चईंसि त पोइ ॿई सच कीअं था थी सघनि? तो चयो त हिन जी उमिरि वॾी आहे, रिज़्क़ अथसि थोरो लिखियल, ऐं मां त अॼु ॾिसी आयो आहियां त भंडारा पियो थो करे, हज़ारे माण्हू पियो थो खाराए। त इहो कीअं? जंहिंजे नसीब में रोजी रोटी थोरी लिखियल हुजे त उहो भंडारा कीअं थो करे हज़ारनि माण्हुनि जा, वरी ॾींहं राति पियो थो करे। चईंसि इहो हाणे मां न ॿुधायां, इन खां वञी पुछ त वधीक सुठो थींदई। ठीकु आहे, वरी आयो इन वटि, अंदरि आयो, ॾिठई। चईंसि मूंसां गॾु रूम में त हल। चईंसि छो, पर छा कमु आहे बाबा? वियो त सही, मां तव्हांजी थोरी ख़िज़मत कयां। चईंसि न, पहिरियों मूंसां गॾु अंदरि हल, अंदरि वठी ॾिस। चईंसि मूंखे तूं इहो ॿुधाए त तो अहिड़ो कहिड़ो कमु कयो आहे जो हींअर तोखे एॾो मिलियो आहे जो तूं हज़ारे माण्हुनि जा भंडारा थो करे रोज़ ॾींहं राति? मूंखे ॿुधाए, मूंखे ॾिसी हैरानी थी वई आहे। छो जो भॻवान चयो तुंहिंजे क़िस्मत में रिज़्क़ थोरो लिखियल अथई ऐं तुंहिंजी उमिरि आहे ॾाढी वॾी। चईंसि मां ॿुधायां थो। चईंसि इहो बि मूंखे तुंहिंजो वचन यादि आहे। तो टियों वचन इहो चयो त जेको दान कबो आहे त उहो ॾहुणो थी पाण वटि ईंदो आहे। तूं जंहिं ॾींहुं भॻवान खे चई वे ॿिए ॾींहुं मूंखे 20 रोटियूं मिलियूं त मां 20 त न खाई सघंदुसि नी। मां उन मां 15 दान करे छॾियूं, 5 मां खाधियूं, पेट भरे उन ॾींहुं मां रोटी खाधी। छो जो मूंखे ॾाढी सिक हुई त मां पेट भरे हिकु ॾींहुं खावां। 15 मां दान कयूं त ॿिए ॾींहुं मूंखे 15 जूं ॾहुणियूं मिलियूं, 150 मां 5 खाधियूं, वरी 145 दान कयूं। वरी 3 ॾींहुं मूंखे इन जूं ॾहुणियूं मिलियूं। ईअं मुंहिंजो भंडारो चालू आहे उन ॾींहुं खां वठी जीअं तूं वियो आहे। त इहो कराइण वारा बि तव्हां आहियो। चएसि पियो कराइण वारा बि तव्हां आहियो। ऐं इन वचन में तव्हां ईअं बि चयो त जे उन जो फल तुर्त खपेव त ॾहुणो मिलंदव, जे तव्हां संतोष कंदव, धीरज कंदव, भई जॾहिं बि मिले त 70 गणो फल मिलंदो आहे दान जो। इहो वचन बि मूंखे यादि हो, पर मां ॾाढो ग़रीब हुअसि त मां चवां पई भले तुर्त मिले त मूंखे ॾहुणो थी मिलंदो आयो आहे। ते उहे पिया था भंडारा हलनि। मां करण वारो कोई कोन आहियां। इहो करण वारा कराइण वारा बि तव्हां आहियो। पोइ गले सां थो लॻाएसि, चएसि तो अहिड़ा वचन खणण वारो को विरलो हूंदो, ॿुधण वारा त घणेई हूंदा आहिनि। ॿुधायां त मां ॿियनि खे तो ॿिया बि ॿुधंदा हूंदा, पर खयां तो आहिनि वचन, तॾहिं तोखे एॾो लाभ मिलियो आहे। हेॾो ग़रीब थी तूं रोटी पंहिंजी पूरी न पियो खाएसि, 2-3 ॾींहं हिकु रोटी पई मिलई त अॼु तुंहिंजे दर ते एॾा भंडारा पिया था हलनि। इहा हुन वचन ते पक रखी नी। पाण रोज़ खाईंदो, रोज़ पाण बि खाए पियो, ॿियनि खे खाराए पियो नी। पाण बि खाए,
पाण बि खाए पियो न, हेॾो मिलंदुसि त पाण बि त खाईंदो नी, हेॾा भंडारा करे पियो त हलाल जो खाइजे, हलाल जो खाइजे, हराम जो न हराम खाइजे। जो न खाइजे। बकरियूं हुन मालिक जूं चारे पियो तॾहिं बि खीर न, बुख पियो कढे पर खीर न पियो। हुन संत घुरियसि त उनखे बि चयईंसि न ॾींदो मां प्यारणु चाहियां थो पर प्यारे नथो सघां तव्हांखे। एॾी पक हुजणु खपे वचन ते। सभिनी दुखनि जी दवा हिकु सतगुरनि जो शब्द आहे। सभिनी दुखनि जी दवा सतगुरनि जो शब्द आहे। हे शक्तिशाली शाहनि जा शाह, मूंखे आलस ऐं स्वार्थ खां बचायो। जेतिरा ॾींहं जीअरो रहां तव्हांजे लाइ जियां, ऐं हिकु सांस बि अजायो न विञायां। बचायो न वञे, स्वार्थ खां बि बचायो ऐं आलस खां बचायो। जेके दम जियूं उन लाइ जियूं, हिकु दम बि अजायो न विञायूं। असां श्वास श्वास सिमरन कयूं। कहिड़ी ख़बर हे श्वास पछाड़ीअ जो हुजे असांजो। दम मरण वक़्तु मुंहिंजो शल नाम जपींदे निकिरे, नाम जपींदे निकिरे, मुंहिंजो ॻाईंदे वॼाईंदे निकिरे। जॾहिं उहा 24 कलाक सुर्त असांजी उन सां जुड़ियल हूंदी त इहो कमु थींदो। प्रेम जहिड़ो उत्तम पदार्थ त्रिलोकीअ में ॿियो को बि कोन्हे। प्रेम जहिड़ो उत्तम पदार्थ ॿियो आहे ई कोन। प्रेम में एॾी ताक़त हूंदी आहे, दुश्मननि खे बि दोस्त बणाए छॾे प्रेम। प्रभु फ़क़ति प्रेम ज़रिए ई पंहिंजो थी सघे थो, उते ॿी का बि लियाकत कमु न ईंदी। ॿी का बि लियाकत उते कमु न ईंदी। प्रेम सां पंहिंजो थी सघंदो। प्रेम सां पातो मीरा शाह, लहणा राम चयो लाला राज। जिन प्रेम कयो तनी प्रभु पायो। हा, उन्हनि ई पातो आहे न, प्रेम वारनि ई पातो आहे न। इहो कोन मीरा बाई कृष्ण भॻवान जे मंदर में ॻाए पई ऐं नचे पई त हिकिड़ो माना वॾो रागी आयो, उहो रागनि मां ॼाणे पियो त चए पियो ही करे कीअं थी, राग त ॻाइणु अचेसि कान थो ऐं रुॻो पई थी नचे ऐं ॻाए, अचेसि काथे थो कुझु। चए थो बीहे बसि करे त मां चवांसि, बसि करे त मां चवांसि, पर उहा त अहिड़ी मगन थी वई जो बसि ई न पई करे, न अखियूं खोले न ॻाइणु बंदि करे त भित ते लिखी थो वञेसि, राग से प्रभु रीझता है। त मीराबाई जेॾी महिल ॻाए नची ऐं थकी बसि कयईं त ॾिठईं त हुते लिखियलु आहे भई राग से प्रभु रीझता है। त राग जे अॻियां हिन अनु लॻाए छॾियो, अनुराग से प्रभु रीझता है। अनुराग माना प्यार। हुनखे राग बाग न खपंदा आहिनि कुझु, हू प्यार सां रीझंदो आहे। प्रेमी जी सुरत अठई पैर प्रीतम में समायल रहंदी आहे। हू अलॻि हूंदे बि उन्हनि सां मिलियल आहे। अलॻि हूंदे बि मिलियल आहे। हा, अठई पैर सुरत हुन सां जुड़ियल हुजे। शरीर करके गॾु न रही सघंदासीं संतनि सां, गुरूअ सां। अठई पैर थोरी गॾु रही सघंदासीं, पर अंदर करके असांखे रहणो आहे हुन सां। प्रेमी लोकलाज निंदा ऐं कंहिं बि मुश्किलात खां न डिॼंदो आहे। मौत जी बि ख़ुशीअ सां इज़त कंदो आहे। प्रेमी लोकलाज निंदा या कंहिंखां बि डिॼंदो कोन्हे। हू सभु इहे मर्यादाऊं पार करे गुज़रंदो आहे। मौत खे बि ख़ुशीअ सां इज़त ॾींदो आहे। जीअं घड़ीअ जे अलार्म जो आवाज़ सुम्हियल माण्हू खे जाॻाईंदो आहे, तीअं प्रेम जी दर्द भरी पुकार भॻवान खे पाण ॾांहुं छिके प्रेमीअ वटि पहुचाईंदी आहे। अलार्म जो आवाज़ उथारे छॾींदो आहे न निंड वारे माण्हूअ खे बि। प्रेमीअ जी दर्द भरी पुकार तुर्त भॻवान वटि पहुचंदी आहे।
एॾो हुनखे बेचैन करे छॾींदी आहे जो अचण खां सवाइ रही न सघंदो। असांजे पुकार में उहा दर्द हुजे। शेवक जी ज़िंदगीअ जो हिकु ई मक़सदु हूंदो आहे, मालिक जी प्रसन्नता। उन लाइ हू रस्ते जे सभिनी मुश्किलातुनि खे खिलंदे खिलंदे सही वेंदो आहे। हुनजो हिकु ई मक़सदु हूंदो आहे, मालिक कीअं प्रसन्न थिए। ॿियूं ॻाल्हियूं सभु सही वेंदो आहे, ॿिया कुझु बि चवनि, पर मुंहिंजो मालिक ख़ुशि थिए मूं ते। इहो हिकु मक़सदु हूंदो अथनि ज़िंदगीअ जो प्रेमीअ खे। मन सां लड़ंदे वरियनि जा वरिया गुज़री विया हुजई, हार मथां हार नसीब थी हुजई, त बि दिलगीर न थी। को वक़्तु अहिड़ो बि ईंदो जो वरियनि जी कमाईअ जो फल मिली वेंदई। हारुनि पुठियां भले हारूं खाधियूं हुजई, चए थो, तॾहिं बि दिलगीर न थी, हिमत रख। हिकु ॾींहुं अहिड़ो ईंदो जो असां पार पइजी वेंदासीं, वरी वरी उथूं, वरी वरी पंधु पऊं। नंढड़ा ॿार धिको खाईंदा आहिनि, वरी हलंदा आहिनि न, आख़िर सिखी वेंदा आहिनि पंधु। असांखे बि ईअं करिणो आहे, हिमत न हाराइणी। नज़र फेराए त ॾिस त सतगुरुनि जे शरण खां सवाइ किथे बि सुख आहे साईं? पोइ छो मन जे चवण ते किथे बि सुख आहे? सतगुरुनि जे शरण खां सवाइ किथे बि सॼी दुनिया में, छा त्रिलोकीअ में कोन हूंदो सुख। मन जे चवण ते लॻी पाण खे दुखनि में विझी रहियो आहीं। पोइ छो पंहिंजे मन जे चवण ते लॻी ऐं दुखनि में था विझूं पाण खे? पंहिंजो पाण खे था दुखी कयूं। हूअं दुख आहे कोन। पंहिंजा जहिड़ा वीचार हूंदा, जहिड़ा संकल्प हूंदा न, उहो मिलंदो आहे असांखे। बोल सतगुरु देव भगवान की जय। गुरु एहसान लख तुंहिंजा, भला से कीअं भुलाया मां। गुरु एहसान लख तुंहिंजा, भला से कीअं भुलाया मां। लखे तुंहिंजो महिरबानियूं, लखे तुंहिंजो महिरबानियूं, तुंहिंजा नित गीत ॻाया मां। लखे तुंहिंजो महिरबानियूं, तुंहिंजा नित गीत ॻाया मां। गुरु एहसान लख तुंहिंजा, भला से कीअं भुलाया मां। गुरबवारा करे सॾड़ा, अची निंड मां जगायो तो। गुरबवारा करे सॾड़ा, अची निंड मां जगायो तो। विषय भोगन जे कीचड़ खां, विषय भोगन जे कीचड़ खां, अची बाबल बचायो तो। विषय भोगन जे कीचड़ खां, अजी बाबल बचायो तो। तुंहिंजी रहमत मिली मूंखे, भला थो बाग पाया मां। तुंहिंजी रहमत मिली मूंखे, भला थो बाग पाया मां।
तुंहिंजा भला से कीअं भुलायां मां। हटाए मन खे विषयनि खां प्रेम प्यालो पियारियो तो। हटाए मन के विषयनि खां प्रेम प्यालो पियारियो तो। देई निज नाम जो अमृत देई निज नाम जो अमृत मुअल दिल खे जियारियो तो। देई निज नाम जो अमृत मुअल दिल खे जियारियो तो। मिठे पैना मजी महिमा वञी घर घर ॿुधायां मां। मिठे नाम जी महिमा वञी घर घर ॿुधायां मां। गुरु सान लख तुंहिंजा भला से कीअं भुलायां मां। जीअं माता संभारे थी सदा पंहिंजे ॿारनि खे। जीअं माता संभारे थी सदा पंहिंजे बालक खे। तीअं गुरुदेव बि हरदम तीअं गुरुदेव बि हरदम सदा सारे थो शेवक खे। तीअं गुरुदेव बि हरदम सदा सारे थो शेवक खे। कई कृपा तो आजेली एडो लायक तनाया मां। कई कृपा तो आजेली एडो लायक तनाया मां। गुरु एहसान लख तुंहिंजा भला से कीअं भुलायां मां। गुरु एहसान लख तुंहिंजा भला से कीअं भुलायां मां। लखे तुंहिंजूं महिरबानियूं लखे तुंहिंजूं महिरबानियूं तुंहिंजा नित गीत ॻायां मां। गुरु एहसान लख तुंहिंजा भला से कीअं भुलायां मां। दीदी बोतल न पीती जो इस मीना के कदी ये को न प्याले में विची नहीं पाने। ये भर जा बोतल न पीती है ना बड़े बोतल न पीती न प्याली अम्मा पीती। बोतल न पीती न प्याली अम्मा पीती। लाला राज जे पिण मां पीती मूं त पीती ॾाढे प्यार सां मूंखे प्यारी कने आराम सां। बोतल न पीती न प्याली अम्मा पीती। जो नशो ई निरालो जेको पिए मत वालो मत वालो बजाए न लेबल लगाए न बजाए न लेबल लगाए न सबके कयो मस्तानो बोतल
बोतल न पीती न प्याली अम्मा पीती राज जे पिर मां पीती न मूंखे प्यारी कन आराम सां प्यारे तो गरीब साहूकार न वीचारे तो सुखी भी थींदो तो शरण में ईंदो तो सुखी भी थींदो तो मस्तन तो मैं खानो बोतल न पीती न प्याली अम्मा पीती साईं लाला राज जे पिर मां पीती मुझे यार साडे प्यार सां मूंखे प्यारी बने आराम सां बोतल न पीती न प्याली अम्मा पीती गॾजी पीओ खपी हरी न तूं मरी उथिया आयूं जीअंदा तूं हाणे मरी उथिया आहियूं हाणे कोन मरंदा गॾजी पीओ खपी हरी न तूं मरी उथिया आयूं जीअंदा तूं मरन बाकिया लाल साखिया बरन बाकिया लाल साखिया समोई ॾाढो सुहानो आहे बोतल न पीती न प्याली अम्मा पीती